4 डिसंबर ते सॼी सिंध में जेके सकाफ़ती सरगर्मियूं आहिनि उहे ॾाढे ज़ोर शोर सां जारी आहिनि। सभु सिंध जा माण्हू, नंढा वॾा बुज़ुर्ग औरतूं नौजवान सभु जा सभु 4 डिसंबर जे सिंध टीवीअ जे ऐलानियल हिन प्रोग्राम खे, हिन तक़रीब खे, हिन सॼे ओवरऑल जेको जशन थींदो, जेको निमाउ थींदो सकाफ़त जो, असांजी तारीख़, असांजो तमदन, असांजी जेका बि हिकिड़ी सिविलाइज़ेशन आहे उहा सॼी 4 डिसंबर ते न रुॻो सिंध में, सॼे पाकिस्तान में, सॼी दुनिया में सिंध जा माण्हू ॾिसंदा, सॼी दुनिया ॾिसंदी त मोहन जे दड़े जी तहज़ीब जा वारिस सिंध जा माण्हू केॾा ख़ूबसूरत आहिनि, छा उन्हनि जा रवैया आहिनि, छा उन्हनि जी ज़िंदगी आहे ऐं उन्हनि जी सकाफ़त जा समूरा पासा केॾा न ख़ूबसूरत आहिनि। जो की हैदराबाद ब्यूरो टाइम में असां तव्हांखे सिंध जे तमामु सुहिणियुनि जेके असांजूं आर्टिस्ट आहिनि, तमामु पॉपुलर आर्टिस्ट आहिनि, जिन खे तव्हां सिंध जे मुख़्तलिफ़ स्टेजनि ते मुख़्तलिफ़ तक़रीबनि में ॾिसो था, तमामु घणो तव्हां हिननि सां लव कयो था, तव्हांजे आॾो ई तमामु घणियूं फेमस आहिनि ऐं असांजी बि दुआ आहे त हीअ जेके आर्टिस्ट आहिनि असांजूं इहे वधि में वधि महिनत कनि, अॻियां वधनि ऐं जेका सिंध जी सकाफ़त आहे, असांजी गायकी आहे, असांजी मौसीक़ी आहे ऐं उन जी ख़िदमत कनि ऐं तव्हांखे इंटरटेन कनि, पंहिंजी सकाफ़त खे इंटरटेन कनि ऐं दुनिया जे आॾो इन ई जोश सां, इन ई जज़्बे सां जेको आहे सो पंहिंजे गायकी में ऐं पंहिंजे सॼे उन जेको फ़न जी दुनिया आहे उन में ईअं ई पॉपुलर रहनि। सो हैदराबाद ब्यूरो टाइम में ऐं तव्हांखे ॿुधायां थो मूंसां गॾु सिंधी लैंग्वेज, सिंधी ॿोलीअ जे बाअख़्तियार अदारे जी वर्कर कलसूम मेमण मूंसां गॾु मौजूदु आहे ऐं उन सां गॾोगॾु मार्वल जो नालो तव्हां ॿुधो आहे ऐं मार्वल तव्हां सॼी सिंध जे स्टेजनि ते ॾिसो था। सानू यार मनावण आहे जे कलाम जी जेका पॉपुलरिटी थी आहे, सिंध टीवीअ खे इहो क्रेडिट आहे त सिंध टीवी जो गानो जॾहिं फिल्मायो हो त ज़ाहिर आहे उनखे 4 चंड लॻी विया, पर हिननि जी बि उन में तमामु वॾी महिनत हुई। मार्वल सिंध जी तमामु सुरीली ऐं पॉपुलर आर्टिस्ट असां सां गॾु मौजूदु आहे। उन सां गॾोगॾु महताब कमल असां सां गॾु मौजूदु आहे। महताब कमल ॾाढी सुहिणी आर्टिस्ट आहे, ॾाढी सदामलूक आर्टिस्ट आहे, सॼी सिंध में तव्हां हिनखे ॿुधो था, ॾिसो था ऐं मुख़्तलिफ़ मीडिया में बि जेके खोड़ सारा सॉन्ग्स महताब कमल जा बि तमामु घणा हिट आहिनि। इन्हनि सां तव्हांखे अॼु तव्हांखे कचहरी कराईंदासीं, तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो त सिंध जूं हीअ सुहिणियूं ऐं सदामलूक जेके आर्टिस्ट आहिनि इहे इन्हनि जा कीअं आहिनि, सकाफ़त जे बारे में ख़्यालु, हिननि जूं फीलिंग्स छा आहिनि। उन सां गॾोगॾु ख़ुशबू लिगारी खे तव्हां मुख़्तलिफ़ सॉन्ग्स में ॿुधो आहे, स्टेजनि ते ॾिठो आहे ऐं ॾाढी फेमस आहे, ॾाढी फेमस आहे ख़ुशबू लिगारी पाण बि। ऐं उन सां गॾोगॾु शाज़िया तरन्नुम जो बि सुठो एक्सपोजर आहे, पाण जिथे बि ॻाए थी, जिथे वञे थी उनखे तमामु घणी रेस्पेक्ट मिले थी, इज़त मिले थी। सो अॼु कलसूम ॾाढा सुठा आर्टिस्ट पाण सां अॼोके प्रोग्राम में शामिल आहिनि। कीअं पियो लॻे तव्हांखे, माना कल्चर में आहिनि या किथे? मूंखे अची हिते ॾाढी ख़ुशी थी आहे। ईद जो ॾींहुं मूंखे लॻे पियो असां कल्चर जी असां तयारी नथा कयूं, कल्चर सेलिब्रेशन नथा कयूं, ईअं लॻे पियो जीअं ईद जी असां तयारी कयूं। ज़बरदस्त शुरूआत करियूं पाण। अॼु महताब सां कचहरी करियूं, पहिरीं मार्वल सां कचहरी करियूं? न, अॼु मार्वल सां पहिरीं कचहरी कयूं था, महताब जो बि नंबर ईंदो। मार्वल खे जेका ड्रेस पई आहे ज़ाहिरा ओरिजिनल सिंधी ड्रेस आहे मार्वल खे। ऐं मार्वल आउं चाहींदुसि त तव्हां मूंखे ॿुधायो त हीअ ड्रेस जेका आहे सा थर जी आहे या सॼी सिंध में पाती वञे थी ड्रेस जेका तव्हांखे पई आहे? सभ खां पहिरीं त अवां सभिनीनि खे अस्सलाम वालेकुम। ऐं हीअ ड्रेस माशाल्लाह अॻे त असांजूं थर जूं मायूं जेकी लिबास उते जो ई आहे, पर हाणे माशाल्लाह पूरी पाकिस्तान में जिते किथे पाईंदा आहिनि, शौक़ सां बि पाईंदा आहिनि, मतिलबु सिंध जो कल्चर बि आहे। नथियूं पातियूं वञनि हाणे, अञा कलसूं पातियूं वञनि थियूं न, कल्चर ड्रेस ते वधीक सकाफ़ती ॾींहं ते वधीक हू बि हीअ असांजे सिंध जो कल्चर ई आहे, मतिलबु जीअं हीअ गज या चूड़ा कुझु बि जेको हीअ ड्रेस सॼी त हीअ सिंध जो कल्चर आहे। चूड़ा मार्वल वाक़ई अञा थर में पाता वञनि था? हा जी बिल्कुलु, थर में बि पाता वञनि था ऐं जेके ॻोठ आहिनि उन्हनि में बि अञा ताईं पाइनि था चूड़े जी मायूं। चूड़ो बाज़ार में माना आसानी सां मिली वञे थो? जी बिल्कुलु, जिते तव्हां वेंदो उते चूड़ो मिलंदो, छो त मतिलबु दीवान आहिनि या कोई बि ज़ात मतिलबु गैर मुस्लिम जेके बि आहिनि उहे अञा ताईं पंहिंजी नूरनि खे पाराईंदा आहिनि शादी जे हवाले सां। जी बिल्कुलु, पर थर में त अक्सर असां ॾिठो आहे त घणो थर में त जेके बि आहिनि असांजा इलाही ज़ातूं आहिनि, रहमा बि आहिनि, समा बि आहिनि,
जेके बि आहिनि शेख बि आहिनि इहे सभु माना पाईंदा आहिनि मारवाड़ी ड्रेस ख़ासि करे घणो उते यूज़ थींदो आहे सभु उते पाईंदा आहिनि मतिलबु कल्चर ॾींहं जे हवाले सां कहिड़ी तयारियूं कयूं आहिनि ऐं ॿिया मतिलबु अॻियां छा माना हा माशाल्लाह 4 डिसंबर जे 4 डिसंबर जे हवाले सां हा त इलाही ख़ुशी बि थींदी आहे त हिकिड़ो जिते वेंदा आहियूं असांजा सिंधी असांजी सिंध जी सकाफ़त ऐं असांजूं अजरकूं टोपियूं जिते वेंदा आहियूं ॾाढो हिकिड़ो माना एंजॉय कंदा आहियूं हिकिड़ो ईद जो ॾींहुं ऐं असांजी सिंध जो ही जेको ईंदा आहिनि 4-5 ॾींहं जेकी बि माना हिकिड़ो ॾींहुं त हूंदो आहे 4 डिसंबर त माशाल्लाह उहो ई कमाल जो ॾींहुं आहे पर इन विच में बि इलाही हिकिड़ो ख़ुशी थींदी आहे त माना जिते बि वेंदा आहियूं पंहिंजी तयारियुनि सां गॾु ॾाढो ॻाल्हि खे पाण वरी ॿारो अॻियां कलसूम वधायूं था पर जेकॾहिं हिकिड़ो सॉन्ग थी वञे ऐं ज़ारा आर्टिस्ट आहिनि माशाल्लाह माशाल्लाह ॾाढी सुठी आर्टिस्ट आहे ऐं तमामु सुहिणी आवाज़ आहे ऐं पाण बि ॾाढी सुहिणी सिंगर आहे पाण मतिलबु कचहरी कंदासीं कल्चर ते पर चाहींदासीं असांखे सॉन्ग कहिड़ो सॉन्ग ॿुधाईंदो अॼु प्रोग्राम हली रहियो हुई कल्चर डे जो 4 डिसंबर ते थी रहियो ख़ैर सां सो मूं सोचियो त छो न सिंध जो हिकिड़ो ख़ूबसूरत गीत थी वञे सभिनी सिंधियुनि जे नाले जेके बि ॾिसंदड़ आहिनि सभिनी नाले ज़बरदस्त 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 अॼु मेहताब तव्हां त वाक़ई रंग करे छॾियो बहरहाल सकाफ़त सिंध जी वाक़ई एॾी हसीन आहे जो तव्हीं जॾहिं हुनखे ॻायो था न त वाक़ई रूह सां त ॻायो था पर जेके ॿुधंदड़ आहिनि न उहे बि हुनखे रूह सां ॿुधनि था छाकाणि त सिंध वरी हुन में जेके खोड़ सारियूं
जेके उनमें खोड़ सारी जेके शयूं अचनि थियूं पंहिंजे कल्चर जेके सिंध जो जेको मुख़्तलिफ़ जीअं चइनि मोहन जो दड़ो बोड़ींदो थियो बिल्कुलु उहे सभु शयूं फोकस करे ॾेखारियूं था थी ज़बरदस्त माना मंज़र निगारी खुशबू जेका थिए थी शाइरी में उहा कल्चर सां कल्चर खे उनजो इज़हार थिए थो बिल्कुल उन जो इज़हार थिए थो ऐं ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं असां सिंध जो कलाम ॻाईंदा आहियूं त ऑटोमेटिक असांजे दिलि में जज़्बो वधंदो आहे बिल्कुलु इलाही इन जे लाइ अच्छा ख़ाली छो न हाणे शाज़िया तव्हां खां पुछूं था तव्हांजी छा तयारी आहे मतिलबु तव्हां ॾाढा सुठा तयारु थी आया आहियो कल्चर जे हवाले सां कल्चर ॾींहं जे हवाले सां एॾी तयारी सुठी कई आहे मूंखे त हू सिंपल ड्रेस में पसंदि कंदा आहिनि चॉइस कंदा आहिनि पर मां अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं जेको डिसंबर जो ॾींहुं आहे त इन जे करे मां इन में अॼु ॾींहं जे इन ॾींहं में मां इहो सूट पाया विच में तव्हां हिकिड़ो मूं ॾिठो त ॻाढ़े लिबास में बि तव्हां इहो कहिड़ो लिबास पहिरें कलाम चया हुआ उहो शायदि रूमी सूट हूंदा आहिनि जेको फ़क़ीरी जेके सूट गेरू रंग आहे असांजो ऐं गेरू रंग उन खे चवंदा आहिनि जेको फ़क़ीरी में पाईंदा आहिनि सही ऐं उहो मां परफॉर्मेंस सूफ़ी स्टाइल शाज़िया ॿुधाए पई त इहो आम त न पातो वेंदो आहे फर्स्ट तव्हां इंट्रोड्यूस करायो आहे इन कलामनि में हिननि खे जेको रूमीअ जी ड्रेस जेका हुई जी जी या हूं त गेरू कपिड़ा पाता था वञनि तव्हांजो बिल्कुलु सूफ़ियाणा हूंदा आहिनि जेके गेड़ू स्टाइल कपिड़ा हूंदा आहिनि सूफ़ियाणा आहिनि उहो बि कल्चर आहे बिल्कुलु असांजो कल्चर आहे सूफ़ीज़म बि हिकिड़ो इंसानियत जो दर्स ॾे थो ऐं रूमी बिल्कुलु इहो बि असांजो कल्चर बिल्कुलु बिल्कुलु सूफ़ियाणो ऐं फ़क़ीरी कलर आहे फ़क़ीरी लिबास आहे ॾाढो सुठो पर सिंध में मुंहिंजो त आम नथो पातो वञे पहिरियों दफ़ो सिंध में नथो पातो वञे छो त सिंध में इलाही घटि आहे सिंध में असांजा इहे जेके चूड़ा या गज या इहो जेके आहिनि मतिलबु पुराणा ज़ेवर जेके हूंदा आहिनि जंहिंखे कड़ा बि चवंदा आहिनि गले में पातो वञे थो मतिलबु इलाही असांजे सिंध जा ज़ेवर मतिलबु जाम तव्हांजो केतिरो इहो पसंदि कयो वियो शाज़िया तव्हां किथे किथे इहो रूमी जे लिबास में वञी परफॉर्म कयो केतिरो पसंदि कयो वियो कहिड़नि कहिड़नि हंधनि ते वियो रूमी लिबास हिकिड़ी आम शइ न आहे ऐं रूमी लिबास उहे पाईंदा आहिनि जंहिंजा रूमी ऐं फ़क़ीर हूंदा आहिनि ऐं हीअ मूंखे उन ॾींहुं पारायो वञ ऐं मां उन बिल्कुलु उन सूट खे मां ख़ुदि बि चॉइस कयो हो ऐं मुंहिंजी रूह बि उनखे चॉइस कयो ऐं मां बाइकाए ते सुठनि सुठनि शाइरनि खे पंहिंजा ऐं सुठनि रूमियुनि जा ऐं वॾनि वॾनि अदीबनि जा गाना मां सभिनी आवाम खे बि ॿुधाए रही आहियां सुठियूं सुठियूं महफ़िलूं बि थियूं पाण हाणे हिकिड़ो वक़फ़ो वठूं था पोइ वरी अची खुशबू खां या मार्वल खां ज़ाहिर पाण सभु गॾिजी कचहरी बि कंदासीं ऐं गाना गीत ॿुधंदासीं तव्हां खां क़ौमी सक़ाफ़ती नाज़रीन असां हैदराबाद बेरो टाइम में सिंध जे तमामु ख़ूबसूरत फ़नकाराउनि सां गॾु मौजूदु आहियूं हैदराबाद जे स्टूडियो में हिकिड़ो नंढो वक़फ़ो वठूं था वापसि मोटूं था या अची तव्हांखे हिननि जा ख़्याल ॿुधायूं था वेलकम बैक नाज़रीन असां हैदराबाद बेरो टाइम में ॻाल्हायूं पिया 4 डिसंबर जे सक़ाफ़ती रंगनि जे हवाले सां कीअं रंग हूंदा सॼा तव्हां ॾिसो पिया मुख़्तलिफ़ तक़रीबनि में स्टेजनि ते ॿार ॾाढा ख़ुशि आहिनि ख़ुसूसन लेडीज़ बि तमामु घणी ख़ुशि आहे सो फ़नकार बि ॾाढा ख़ुशि आहिनि तव्हां उन्हनि जे चेहरनि मां तव्हां उन्हनि जे फीलिंग्स मां अंदाज़ो करे सघो था सो हैदराबाद बेरो टाइम में महताब कमल मौजूदु आहे शाज़िया तरन्नुम मौजूदु आहे खुशबू लिगारी मार्वल ही ॾाढा सुहिणा आर्टिस्ट त आहिनि पर यकीनन ॾाढो सुठो ॻाइनि था महिनत बि कनि था ऐं पंहिंजूं सभिनी जूं विशिस आहिनि त हीअ अञा घणा पॉपुलर थियनि ऐं कलसूम ज़ाहिरा सिंधी लैंग्वेज अथॉरिटी त ज़ाहिरा सिंध म्यूज़ियम त हिननि जो रहियो आहे मेन स्टेज रहियो आहे सम्झा काफ़ी प्रोग्राम मुंहिंजा ॾिठा आहिनि जेके सिंध म्यूज़ियम में थिया आहिनि उते खुशबू जेकी आहे आई आहे ऐं सॉन्ग ॾाढा सुठा सुठा गीत बि ॿुधाया आहिनि छो न ख़ाली त खुशबू सां हिकिड़ो गीत ॿुधियो वञे वाह वाह किसी को गीता में भगवान
खुदा मिलेगा जिस इंसान को इंसान में इंसान न मिला। हिंदू मोमिन ना यहाँ वो यार, हिंदू मोमिन ना यहाँ वो यार,
वाह 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 महिरबानी। माना ज़बरदस्त ये पासा आहिनि मौसीक़ी जा माना बिल्कुल जंहिंमें सिर्फ़ु इंसानियत ॾिसी वञे न हिंदू न मुस्लिम न का ॿियो को माना मज़हब रंग नस्ल खां मथे बिल्कुलु तमामु मथे मथे हिकिड़ी शइ सकाफ़त हूंदी आहे। मथे आहे इलाही मथे आहे। बिल्कुलु तमामु मथे आहे ख़ुसूसन सिंध जे गायकी जे हवाले सां वॾो मैसेज आहे अॼु ख़ुशबू बिल्कुलु वॾो मैसेज आहे हिन कलाम में। सकाफ़तनि खे सेलिब्रेट करण जो मक़सदु इहो आहे त पाण माण्हुनि जे जज़्बात इंसानी आज़ादियुनि खां वेंदे माण्हुनि जे एहसासात माण्हुनि जे तकलीफ़ुनि खे हिकिड़ी माना अहिड़े निज़ाम में ऐं हिकिड़े अहिड़े हुन में माहौल में जेको आहे सो मुंतक़िल करियूं या हिकिड़ो अहिड़ो माहौल मुहैया करियूं जंहिंमें माण्हू तंग नज़री खां ख़तमु तंग नज़री मां हटे। बिल्कुलु अॼुकल्ह नफ़्सा नफ़्सी वारो दौर आहे, अफ़रा तफ़री जिते किथे ॾिसो बम धमाका था थियनि, किथे मुल्क जा जेके हालात आहिनि उन हिसाब सां त हीअ जेको सूफ़ी अज़म आहे इहो मोहबत ऐं इंसानियत जी प्रचार करे थो। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि कटियां थी अदी पंहिंजो अदा ॾिसो न जेको असां सभु जेके सूफ़ी आहियूं ऐं मां सभिनि फ़नकारनि खे इहो चवणु चाहियां थी त मुंहिंजी त ज़रूरत न आहे, मां त हिकिड़ो नंढड़ी ॻाल्हि थी कयां त जेकॾहिं असांजो माशाल्लाह सिंध जा तमामु सुठा शाइर बि आहिनि, असांजा सिंध जा बुज़ुर्ग जेके शाइर आहिनि ॾाढा उन्हनि जूं ॿोलियूं ॾाढियूं सुठियूं आहिनि ऐं हर फ़नकार खे ज़रूरी आहे त हू सूफ़ी सॉन्ग ॻाइनि ऐं हीअ मैसेज जिते किथे पहुचाइनि। मतिलबु हिकिड़ो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं हीअ सजल साईं जा ॿोल हुया ॾाढा सुठा हुया, ऐं सदाबहार यकीन कंदो मूंखे इलाही पसंदि आया ऐं अल्लाह साईं अञा बि तव्हांखे माण्हू जी सोच खे हिट कंदा तब्दील करण में मैसेज ज़रूरु ॾियणु चाहींदासीं छाकाणि त रुगो अक्सर इहा तनक़ीद थिए थी त बाबा तव्हां रुगो नची ॻाए हा पर तव्हां घर में सोच फ़िक्र खे ऐं पंहिंजे सिंध जे उनखे त उजागर करियो न त माना तव्हां सम्झो था त जेका गायकी जीअं ख़ुशबू ॻायो आहे जेको मैसेज आहे हिन में इन इहो इम्पैक्ट छॾींदो माण्हू जी सोच तब्दील थी सघे थी। बिल्कुलु छो न थी सघे, भला 5 माण्हू न त 2 माण्हुनि जी सोच तब्दील थींदी न इन सां, इन जेको मैसेज छॾण सां। ऐं सकाफ़ती ॾियारे ते असांजो मक़सदु अल्टीमेट इहो हुजे हा त सभई गॾु पाण में न को नंढो आहे न को वॾो आहे, न का ज़ात पात जी का ॻाल्हि आहे ऐं असां में पंहिंजे कल्चर खे कयूं था ऐं चवंदा आहिनि उहे ई क़ौमियूं ज़िंदा रहंदियूं जेको पंहिंजे कल्चर खे आणंदियूं अॻियां आणंदियूं ऐं जेके क़ौमियूं पंहिंजे कल्चर खे ख़तमु थियूं कनि सकाफ़त खे ख़तमु उहे उनजो ख़तमु वजूद ई ख़तमु आहे उनजो। ईअं हमेशह असांजी दुआ आहे त हमेशह हिकिड़ो मख़सूस ॾींहुं न हुजे बल्कि हमेशह पाण सभु सकाफ़त जा जेके ॾियारा मल्हाईंदा रहनि। पाण हाणे शाज़िया तरन्नुम खे मुंहिंजो ख़्यालु आहे त ॿुधो ऐं पोइ वरी मार्वल खे ॿुधूं था, वरी तव्हां खां सॉन्ग ॿुधंदासीं ॾाढा सुहिणा सुहिणा।
ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं नाज़रीन, असां हैदराबाद ब्यूरो टाइम में तव्हां आर्टिस्टनि जा सुहिणा सुहिणा सॉन्ग्स तव्हांखे ॿुधायूं पिया। तमामु पॉपुलर आर्टिस्ट, मशहूरु आर्टिस्ट आहिनि ही जेके ख़ुशबू आहे, मारवल आहे, शाज़िया तरन्नुम ऐं महताब कंवल। ऐं ॿियो वक़्फ़ो वठूं था, वरी अची उतां ई प्रोग्राम शुरू करियूं था जिते प्रोग्राम छॾियो अथऊं। भलीकार नाज़रीन, असां हैदराबाद ब्यूरो टाइम में तव्हांखे 4 डिसंबर जे हवाले सां अॼु जेको प्रोग्राम आहे उन में जेके आर्टिस्टनि जा ख़्याल आहिनि, रंग आहिनि, गायकी जे हवाले सां तव्हांखे ॿुधायूं पिया। सुहिणा सुहिणा कलाम ॾाढा ॻाया आहिनि, जेको मारवल आहे, ख़ुशबू, शाज़िया तरन्नुम, महताब कंवल। सो पाण प्रोग्राम में मज़ो अचे पियो कलसुम? ॾाढो मज़ो अचे पियो। ऐं रंग सेठ मक़सदु आहे त इहो ज़ाहिर कंदो पंहिंजो, महिमान ज़ाहिर कंदा त असां वाक़ई सकाफ़ती प्रोग्राम कयूं पिया। ऐं जेके सॉन्ग्स आहिनि ॾाढो मज़ो अचे पियो, सॉन्ग्स ॿुधण में ई ॾाढो मज़ो अचे पियो। बिल्कुलु। हाणे जुनून तो थिए, असां दिलि चिते सां बि तो ऑलरेडी अलर्ट ने ख़ासि केली जो गानो आहे ऐं फेमस गानो आहे, तमामु वधीक ऐं माशाल्लाह ज़बरदस्त गायो अथव। सुठो गायो आहे। शाज़िया पंहिंजी पूरी सिंधी सकाफ़त ॾेखारनि था न, त औरतूं कीअं गज सां या मटका भरे खणंदियूं आहिनि, जेको असां ॻोठाणो थिए बा जूं रवायतूं आहिनि, दिला मथे ते रखी मोड़ ॿधजनि था। ॿियो ख़ुदि हुनजो जेको पहिरियों बोल आहे त जन्नतुल फिरदौस आहिनि, ॿई कंदियूं महिराण। माना हुन में असांजी सॼो तारीख़ जो बिल्कुलु इंडस जेका वैली आहे असांजी, सिंधु जेको असांजो माथिरी आहे, उहा सॼी जी सॼी ॿिनि जुमलनि में अची थी जन्नतुल फिरदौस आहिनि, ॿई कंदियूं महिराण। जन्नतुल फिरदौस जो तस्वर ज़ाहिर आहे, हिकिड़ो यूनिक तस्वर आहे। ऐं सो हाणे कलाम मुंहिंजो ख़्याल आहे त वरी पाण हाणे मारवल लाइ था अचूं। बिल्कुलु सभिनी ॿुधिया हाणे मारवल पहिरीं ॻाल्हि त तव्हांजी मारवल मतिलबु आहे ॾाढी माना कॉम्बिनेशन केतिरी आहे। तव्हां सम्झो था त कल्चर जी, तव्हां चइनी जी ड्रेसुनि में केतिरो कल्चर मक़सदु आहे त असल में मां असांजे सिंध जो सॼो कल्चर मूं सां गॾु आहे। न ख़ासि त तव्हां आहियो न, अजरक त माशाल्लाह पोइ हाणे ॾिसो पंहिंजो असां किथे महिमान नवाज़ जिते अची करे थी था वञूं त पोइ उते बि असांखे अजरकूं पाराईंदा आहिनि, सॼो लिबास बि अजरक जो। तव्हांखे भला महिमान नवाज़ी जो टाइम मिले थो वज़ारा एतिरो जॾहिं ॻाइण वञो था, राति जे सुबुह ताईं तक़रीबन तव्हां ॾाढो हुजो था बिज़ी। असल में ॻाल्हि इहा आहे, हा, वरी सफ़र वरी असां किथे वञूं था जी, कॾहिं अॼु असां सभु गॾु आहियूं त असांजी महिमान नवाज़ी उते ई थी वञे, हिक ॿिए सां मिली वठूं था। तव्हां वटि केरु महिमान थी नथो थी सघे, बल्कि ईअं चइजे सिंधी जी जॻह महिमान नवाज़ी पर ॿ टे ॾींहं असांखे अॻु में ॿुधाए त असां केॾा निकिरूं न, बाक़ी न त महिमान रुली वेंदा जेकॾहिं बग़ैर ॿुधाइण जे आया त रस्ते में ई ॿुधाए। सो मुंहिंजो ख़्याल आहे इन ई ख़ुशियुनि भरियनि कैफ़ियतुनि में पाण वरी अचूं था मारवल खां। मुंहिंजो सॉन्ग आहे पंहिंजो सिंध जो, हींअर वीडियो बि माशाल्लाह सिंध टीवी ते हले पई, 4 डिसंबर ते इनशाल्लाह हलंदो गीत, त सभिनि खे पसंदि ईंदो। जेके असांजा नाज़रीन ॾिसनि पिया उन्हनि सभिनि खे बि उमेदु आहे त सभिनि खे सुठो लॻंदो। ऐं असां तव्हां सां आहियूं ऐं तव्हां असां सां आहियो त तव्हांजो साथ रहंदो त असां तव्हां सां गॾु। बिल्कुलु तव्हां सां आहियूं, बिल्कुलु। तुझी धरती जुमा, सिंध जी जलमा तुझी धरती जुमा, धरती जे लए जिया, धरती जे लए जिया, धरती जे लए मरा, सिंध जी जलमा तुझी धरती जुमा, सिंध जी जलमा तुझी धरती जुमा, धरती जे लए जिया, धरती जे लए जिया, धरती जे लए मरा, धरती जुमा, सिंध जी जलमा तुझी धरती जुमा।
शुहे मूं मंसूर जेड़न जो तूं सिंध जी जलमा तुझी धरती चुमा सिंध जी जलमा तुझी धरती चुमा धरती जे लय जिया धरती जे लय जिया धरती जे लय मरा सिंध जी जलमा तुझी धरती चुमा सिंध जी जलमा तुझी धरती चुमा धरती चुमा सिंध जी जलमा तुझी धरती चुमा धरती जे लय जिया धरती जे लय जिया धरती जे लय मरा सिंध जी जलमा तुझी धरती चुमा सिंध जी जलमा तुझी धरती चुमा धरती चुमा सिंध जी जलमा तुझी धरती चुमा धरती जे लय जिया धरती जे लय जिया धरती जे लय मरा सिंध जी जलमा तुझी धरती चुमा सिंध जी जलमा तुझी धरती चुमा धरती जे लय जिया धरती जे लय जिया धरती जे लय मरा धरती चुमा सिंध जी जलमा तुझी धरती चुमा सकाफ़ती जेके कपिड़ा आहिनि उहे गज आहिनि ही चूड़ा आहिनि इहे त उते ॾाढा ठहनि था वाक़ई ऐं सिंध जे हुन जो असांजी सकाफ़त जो हिकिड़ो ज़ाहिर गायकी जे हवाले सां त तई इज़हार करियो था सिंध खे ॻायो था सिंध जे फ़िक्र खे ॻायो था सुठी शाइरी ॻायो था पर जॾहिं हिन लिबास में ज़ाहिर तव्हां स्टेजिस ते वञो था इस्लामाबाद ॿियनि मुल्कनि में सॼी दुनिया ख़ुशबू ॾिसे थी तव्हांखे ॾाढो इन हवाले सां माण्हू वधीक कंदा हूंदा त असां बिल्कुलु जॾहिं असां ॿिए शहरनि में वञूं था मिसाल इस्लामाबाद जो या ॿाहिरि माण्हू वञे थो त उते जॾहिं असांखे पंहिंजी सिंधी ड्रेस पातल हूंदी आहे त उते जा माण्हू ॾिसी इलाही ख़ुशि थींदा आहिनि मतिलबु सुञाणे रहंदड़ सिंधी तोड़े उते जा जेके माण्हू आहिनि मतिलबु हू ॾिसनि था त ही सिंध खां आया आहिनि ऐं जॾहिं हू इहा ड्रेस ॾिसनि था त ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि इहा असांजी सकाफ़त असांजी पहचान आहे बिल्कुलु असांखे पाण खे फ़ख़ुर बि आहे हिन ॻाल्हि जो असां पंहिंजे सिंध जो कल्चर ॿिए मुल्क में वठी था वञूं ऐं उते उनखे सुठी तरीक़े सां निभायूं था ऐं हमेशह हुजणु बि इहो खपे त जेको असां में टैलेंट आहे छा फीलिंग हूंदी आहे माना जेकॾहिं तव्हां हिन जीअं तव्हां हिन हुन में कंहिं स्टेज ते आहियो माना ॿिए कंहिं मुल्क में आहियो ॿिए सूबे में त छा फीलिंग हूंदी आहे माना तव्हां माण्हुनि जी छा फीलिंग हूंदी आहे त हिननि जी सकाफ़त एॾी सुहिणी आहे
बिल्कुलु ख़ुशी थींदी आहे हद खां वधीक जॾहिं असां सेल्फियूं कढंदा आहिनि सेल्फी खणी ऐं असां जेका पुछा कंदा आहिनि त हीअ ड्रेस तव्हांजी आहे किथां वरिती अथव कीअं त ख़ुशी थींदी आहे हद खां वधीक असांजे पंहिंजे कल्चर खे माना असां रिप्रेज़ेंट कंदा आहियूं सिंध खे त ख़ुशी थींदी आहे असांखे छो जो असां रिसेंटली वियासीं फैसलाबाद उते प्रोग्राम करे आयासीं उते हुननि ॾिठो त तव्हांजी एॾी ज़बरदस्त ड्रेस आहे या उन ॻाल्हि इहा आहे त को बि कुम हुजे जंहिंजो बि कल्चर हुजे कंहिं बि मुल्क जो हुजे पर ख़ासि करे असांजे कल्चर जे बारे में पुछनि था माण्हू पुछनि था पुछींदा आहिनि त ॾिसो असांखे बि ख़बर आहे त भई छा मक़सदु आहे त उन में अट्रैक्शन जीअं मिसाल लिबास जी अट्रैक्शन हुजे थी या हीअ जेके शयूं मिसाली ॻाल्हि तव्हांखे सॻियूं पियूं आहिनि अजरकूं पियूं आहिनि या गजरो मक़सदु आहे त अहिड़े तर्ज़ जो पियो आहे घणी शइ कहिड़ी अट्रैक्ट करे थी सॼो कल्चर करे थो जो गज हूंदो आहे हाणे जॾहिं 23 मार्च जो प्रोग्राम करणु वियासीं असां इस्लामाबाद में ठीकु आहे न जेको थींदो आहे प्रोग्राम त उतां जॾहिं मां मोटियमि पे प्रोग्राम करे वापसि होटल ते त उते जेके गर्ल्स वेठियूं उन्हनि ॾिठो पिए चयो यार हीअ तव्हां एॾी ज़बरदस्त ड्रेस आहे ऐं उन्हनि चयो त हीअ तव्हां किथां वरिती आहे ऐं हीअ कहिड़ी माना क़ौम खे या कहिड़े त मूं चयो हीअ सिंध खे पंहिंजी रिप्रेज़ेंट कंदी आहे ऐं हीअ त ज़बरदस्त आहे किथां इहे शयूं मिलंदियूं आहिनि माना उन्हनि खे एतिरी माना असांजी जेके शयूं माना कशिश करे हुई एॾी ज़बरदस्त मूंखे वणी हुई जो हू पुछा कनि पियूं त हीअ शयूं किथे थियूं मिलनि त असांखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं असांखे उहे शयूं असांजी लाइक कंदा आहिनि उहे माण्हू पसंदि कंदा आहिनि शाज़िया तव्हां ॿुधायो त हीअ जेको अदी मार्वल जेको सॉन्ग कयो उहो तव्हांखे कीअं लॻियो तमामु बहितरीनु ऐं जेके सिंध जा कलाम जेके बि ॿुधी रहिया आहिनि ऐं अदियूं ॻाए रहियूं आहिनि असांजो गुलकार इन सां गॾु मां बि हिकिड़ी आर्टिस्ट आहियां मूंखे हिकिड़ो माना जेको मां बि सूट पाया आहियां अदियूं पाया आहियूं आहिनि हीअ सॼो सिंध जो कल्चर आहे जेके असीं फ़नकार ॾेखारे रहिया आहियूं ऐं असांजी सिंध जी हिकिड़ो कल्चर आहे जेको असांखे लाइक कनि था इन सूट ते कल्चर सां ई सुञाणा वञूं था जी हा दुनिया जी कहिड़ी बि गुंड में तव्हां वञो पंहिंजे कल्चर जे हवाले सां टोपी आहे गज वारा ड्रेस आहिनि असांजा जेके बि त उन हवाले सां ॿारनि खे असांजी ॿोली कमाल ॿोली हर ॿोली आसान आहे हमेशह मां ॻाईंदी आहियां स्टेज ते जेकॾहिं को उर्दू हूंदा आहिनि त उते जा म्यूजिशियन या असांजा सिंधी हर ॿोली खे वॼाए सघनि था ॻाए सघनि था बाक़ी उन्हनि खे एतिरो माना हू कोन हूंदो आहे त भई हाणे सिंधी अलाए छा ॻाईंदा छा कंदा एॾो प्यार ॿोली सां जज़्बो त आहे न असांजी ॿोली में ऐं असां में माना हिकिड़ो कुदरती ॻाल्हि आहे त असां सिंध जा आहियूं पाकिस्तानी आहियूं ॾाढो सुठो थो लॻे ऐं अहिड़ा त ॾियार हमेशह थियनि त माशाल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे केतिरो शायदि ख़ुशी थिए थी पंहिंजी ॿोलीअ में ॻाइण सां ज़ाहिर सराइकी बि ॻायो था तव्हां जेके आर्टिस्ट आहियो फन उर्दू बि ॻायो था सिंधी कलाम ॻाइण ऐं असां गुलकारनि जो असांजी सिंध जी सकावत आहे ऐं असीं पंहिंजी सिंध जो नालो उभिरायूं था ऐं हीअ जेकी असां ड्रेस पाती आहे इहा बि असांजी हिकिड़ी सिंध जी सकावत आहे ऐं जेके असां ॾिसी रहिया आहिनि उहे बिल्कुलु महसूसु कंदा हूंदा असां जेको ड्रेस पाती आहे ईअं बि न आहे ड्रेस आम ड्रेस असां पायूं था ऐं जेके ॾिसनि था उन्हनि खे बि ख़बर आहे त हीअ असांजी सकावत आहे त इन सां अॻियां बि इंसान खे चॉइस मिलंदी आहे ऐं अॻियां मथे सुठो आर्टिस्ट थी सघे थो ऐं खे चॉइस मिले सघनि थियूं इलाही ठीकु आहे ज़बरदस्त टाइम जी मेहताब खोटा दिलि नथी चए तव्हां खां मोकिलायो हा असांखे एतिरी ख़ुशी थिए पई जी हा बिल्कुलु ख़ुशी थिए थी अधु खां वधीक ईद जे ॾींहुं मूंखे लॻे थो इहा ॻाल्हि त मां सवेरे बि कई त बाबा महिमान खे ज़रूरत न किथे असां हू बि किथे बि मिलंदा आहियूं त असांजी कचहरी ईअं ई हूंदी आहे पर कुदरती टाइमिंग घटि हूंदी आहे तव्हांखे एतिरो एंटरटेन करण जो मौक़ो मिले थो पाण खे वाकई जॾहिं माना के प्रोग्राम खां ख़ासि करे मुहर्रम शरीफ़ हुजे या रमज़ान में हिक ॿिए जे घर बि वेंदा आहियूं ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे उन में फारिग हूंदा आहियूं छो त मुस्लमान आहियूं हू त असांखे पंहिंजो फंक्शन हूंदा आहिनि ऐं असांजी रोज़ी बि मतिलबु अहिड़े हिसाब जी आहे त ॿी ॻाल्हि असां प्रोग्राम बि राति जा कंदा त ॾींहं सॼी इंटरेक्शन माना तव्हांजो रेगुलर थिए अथो पाण में रेगुलर न कॾहिं फोननि ते बि माशाल्लाह असां 24 कलाक गॾु हूंदा आहियूं मतिलबु जेकॾहिं कंहिंजी सिक लॻे थी त मां त अदी खे कॉल कंदी आहियां ॻाल्हाईंदा आहियूं असां ग्रुप बि आहे मिसाल हिकिड़ो ईअं थी सघे थो त कॾहिं पाण में थिए त अॼु सिंध जा जीअं सकाफ़ती खाधा आहिनि असां बाबा अॼु अचो त पाण में गॾिजी आर्टिस्ट जेके आहियूं उहे कोई जोर जी मानी ठाहे वठूं को मखण लस्सी हुजे को साग हुजे
इहो करणु खपे खुशबू बिल्कुलु करणु खपे, टाइमिंग नथी मिले न। टाइम नथो मिले। हिकिड़ो लफ़्ज़ आहे आर्टिस्ट खे बि घर जो कम बि लाज़मी करणु घुरिजे, छो की इन सां माण्हू सनो बि थी वेंदो आहे। मां हिकिड़ो सवाल पुछां थी, अॼु असांजा आर्टिस्ट वेठा आहिनि, हिकिड़ो मिसाल जी ॻाल्हि आहे, कुझु माण्हू किथे ज़रूरत पइजी वञे त मूंखे हिकिड़ो सवाल आहे, तव्हां कुझु ठाहे सघो था, इहो तव्हां सर तव्हां खां पुछंदो। अॼु शाज़िया चवे थी त घर जो कमु जेको आहे सो आर्टिस्ट करे थियो। समझी वियसि त ही इशारो मूं ॾे हुयो त घर जो माना फ़ोननि ते डेकोरेशन ॾिसो, घर जी डेकोरेशन ॾाढी सुठी हुजे थी, जेतिरो घर सुहिणो हूंदो। असल में घर में सकाफती डेकोरेशन कनि था। मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी बि आहे, मतिलबु 3 साल जी आहे। ज़रूरी आहे, असां घर में हूंदा आहियूं त मां फ़नकार न आहियां, घर में घर जो कमु ई हूंदो आहे। नंढड़ी मुंहिंजी थी आहे, उनखे बि संभालणो थो पए। उन खां बाद में सुबुह जो वरी तव्हां रुग चवण त मां कयो वॉकिंग जे लाइ हाँ बाकी इलाही हेल्दी थी वई आहे मार्वल। मां इहो चवां पई मार्वल थुली थी वई आहे न। बिल्कुलु मार्वल शाज़िया तव्हां ॾिसो छा प्रॉब्लम आहे, मूंखे इहो ॿुधायो, जेकॾहिं मां सनड़ी हुयसि त सभु चवनि पिया बाबा थुली न थी, थुली न थी, हाणे ख़बर कान्हे। सो बहरहाल तव्हांजो इहे तव्हांखे ख़ुशियूं आहिनि ऐं तव्हांजूं इहे ख़ुशियूं सदाईं बरक़रार रहनि। असांजी 4 डिसंबर जे सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां महताब तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, शाज़िया तव्हांजी वॾी महिरबानी, खुशबू तव्हांजी वॾी महिरबानी, मार्वल थैंक यू वेरी मच। तव्हां माना आयो असांजे हिन प्रोग्राम में। इज़ारा तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हांखे असांखे मिलायो, इन बहाने मुलाक़ात थी वई। माण्हू तव्हांखे ज़ारा लाइक कनि था ऐं तव्हां खां सवाइ तव्हां आर्टिस्ट जेके आहियो उन्हनि जो जेतिरो बि एक्सपोजर आहे, जेतिरो उन्हनि जो उभार आहे, उन खां सवाइ ज़ाहिर कल्चर असांजो अधूरो आहे। सॼी सिंध तव्हां ॾाढो लव करे थी, प्यार करे थी, तव्हांखे ज़ाहिर चाहे थी त असां सकाफ़त जे ॾींहं ते तव्हां सां गॾु हुजूं। ऐं 4 डिसंबर ताईं त ज़ाहिर तव्हां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में गॾु बि आहियो, पर हैदराबाद भेरो टाइम जो ही प्रोग्राम यकीनन जेको आहे सो ज़रूरु ऑडियंस खे ऐं सिंध जे पसंदि ईंदो। ऐं पाण 4 डिसंबर ते वरी सिंध जे समूरनि स्टेजनि ते सिंध जी सकाफ़त सां गॾु हूंदासीं ऐं पाण जेकॾहिं इजाज़त हुजे त मोकिलायूं। ओके ओके नाज़रीन, असां हैदराबाद भेरो टाइम में ॾाढी सुहिणी कचहरी कईसीं 4 डिसंबर जे सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां। ऐं महताब कमल, मार्वल, खुशबू लिगारी, उन सां गॾु शाज़िया तरन्नुम, ॾाढियूं जीअं मूं तव्हांखे पंहिंजे इंट्रो में ॿुधायो ॾाढियूं फेमस आहिनि, ॾाढियूं सुहिणियूं आर्टिस्ट आहिनि। अलाह साईं हिननि खे जेको आहे सो ख़ुशि रखे। ऐं कल्सूम मुंहिंजो ख़्यालु आहे पाण मोकिलायूं था, वरी पोइ 4 डिसंबर ते खोड़ सारियूं शयूं अञा ॾेखारींदासीं। असां अॼोके प्रोग्राम में मोकिलायूं था।